नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। चूंड के भरिसां माल चारींदे धनार फो थी वियो आहे। खैमारी थाणे जी हद अछड़े थर में माल चारींदे 50 वरनि जो राजेश शर सख़्त गर्मी में उञ विघे फो थी वियो आहे। ग़ुलाम सरवर शर ॿुधायो त थर में मुंहिंजो भाउ माल चारींदो हो जेको अॼु उञ लॻण सबबि फो थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। चूंड के भरिसां माल चारींदड़ धनार फो थी वियो आहे। खैमारी थाणे जी हद अछड़े थर में माल चारींदड़ 50 वरनि जो राजेश शर सख़्त गर्मी ऐं उञ विघे फो थी वियो आहे। ग़ुलाम सरवर शर ॿुधायो त थर में मुंहिंजो भाउ माल चारींदो हो जेको उञ लॻण सबबि फो थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। चूंड के भरिसां माल चारींदड़ धनार फो थी वियो आहे। खैमारी थाणे जी हद अछड़े थर में माल चारींदड़ 50 वरनि जो राजेश शर सख़्त गर्मी ऐं उञ विघे फो थी वियो आहे।